बेगाम सिंध न्यूज़ में भलीकार पखो प्रेस क्लब में तीवड़ा बिरादरी के नेक मर्दन की प्रेस कॉन्फ्रेंस चोरी वाले मामले की साफ़ जांच कराने की घुर कई है। उन मौके ते नेक मर्दन फ़कीर गुलाम शबीर तीवड़ो अब्दुल रसूल और दादन तीवड़े चयो है त 2 महीना अग शहर में सामटिया बिरादरी के घर में चोरी थी हुई, जैं जी असां जे नौजवान मथा बेगुनाह इल्ज़ाम लगाए 60,000 रुपया दंड भरियो वियो हो। पर हाणे चोरी में गुम थियल मोबाइल नंबर ट्रेस थी असल चोर ज़ाहिर थिया आहिनि, जेकी खुद सामटिया बिरादरी जा आहिनि, जिन खे पुलिस गिरफ्तार करे वही हुई ऐं जवाबदार चोरी जो एतराफ़ भी कयो। पर मुखालिफ़ धुर अड़े गिरफ्तार चोरन के बचाइण के चक्कर में आए। असां अड़े वाक़े ते सामटिया बिरादरी के चङनि मुड़सन के आगाह कयो आहे त असां के बेगुनाह चोर करार ॾेई असां जी साख के नुक़सान रसायो आहे ऐं 60,000 रुपया भरिया विया आहिनि, जेकी सरासर ज़ुल्म आहे। अड़े इल्ज़ाम लाइ असां कानून कदम खणंदासीं। होॾां ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल धुर जे सिराई इमदाद ऐं किफ़ायत जो मौक़ुफ़ हो त असां नथा चाहियूं त कंहिं मथां चोरी जो इल्ज़ाम लॻायूं। बाक़ी तीवड़ा बिरादरी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं, कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थिए। जॾहिं त चोरी जो इलाइक़े जे मोजिज़ माण्हुनि फ़ैसिलो कयो हो, जंहिं में 60,000 रुपया दंड मुक़ररु कयो वियो हो ऐं पुलिस मामले की जांच करे रही है। बाक़ी गिरफ्तार जवाबदार असां जी चोरी में न पर ॿिए कंहिं मामले में गिरफ्तार थियो हो। ईअं था चऊं था असां ते माना सादिर बि कोन बि थी, हक़ीक़त में सादिर भी न बि थी। पोइ माना मिड़े कुते जे हिसाब सां असां ते दंड रखियो वियो। उन हिसाब मालिकनि खे असां चयोसीं वाह कुर्बान तोखे मां चवां थो 10 साल खां पोइ बि तुंहिंजो जे ॾोह असां ते साबित थियो, असां तो हिक खां ॿीण भरे ॾींदासीं। हाणे हिन वक़्तु हुननि जा चोर पंहिंजे घर जा निकिता आहिनि। मोबाइल सेट जेको आहे सो हुननि जो पंहिंजो निकितो आहे। साबिर जेको हुनजो भाइटियो आहे कुर्बान जो।